मथियों हथ हेठे हथ का भलो है। मथियों हथ यानी के ॾियण वारो, हेठियों हथ यानी घुरण वारो। मदीने वाले साईं फरमायो मथियों हथ हेठे हथ का भलो है। वब्दा बिमन तऊल व खैरु सदक़ते अन ज़हरे गिना। मदीने वाले साईं फरमायो तो पंहिंजे अयान का शुरुआत कर ऐं अफजल सदको इहो आहे जो सदके ॾियण वारो बैग में शानदार रहे। इन में मदीने वाले साईं सेखारियो आहे त कंहिंखां घुर ऐं सुवाल न कयो, कंहिंखां तलब न कयो, कंहिंजे आॾो हथ फैलाइणु, कंहिंखां घुरणु सभ खां बुरो तरीन अमल आहे। मदीने वाले साईं फरमायो त दुनिया में सब खां बुरो तरीन इंसान उहो आहे, ख़राब तरीन इंसान उहो आहे जेको अल्लाह जे नाले ते ॿियनि खां घुरे, रब जे नाले ते। ऐं उन खां वधीक बुरो माण्हू उहो आहे जेका अल्लाह जे नाले ते घुरियो वञे, अल्लाह जे नाले ते न ॾे। पर इन प्रोफेशनल भिकारी को हुजे, उहो घुरे सुवाल करे, त अहिड़े माण्हू खे ॾियण खां बुज़ुर्गनि मना कई आहे। असांजे उलमा इकराम हिन जदीद ज़माने में फतवा ॾिनी आहे अहिड़नि माण्हुनि खे न ॾिजे। ऐं ॾियण जो तरीक़ो बि इहो आहे, महबूब करीम फरमायो खैरु सदक़ते अन ज़हरि गिना। ॾियण वारो जॾहिं सदको ॾे त सदके ॾियण खां बाद में ईअं न त पाण मोहताज थी वञे, पाण वटि कुझु न रहे, सभु शइ ॾेई छॾे, बल्कि ॾियण खां बाद में पाण बि गनी रहे, उन वटि बरक़रार रहे, एतिरो पैसो हुजे जो पंहिंजो घर हलाए सघे। ऐं मदीने वाले साईं फरमायो ला तुलहिफू फिल मसअलते, कंहिंखे चंबड़ी सुवाल न कयो, कंहिंखे चंबड़ी पोइ घुर सुवाल कयो त बाबा हीअ शइ मूंखे ॾे, हीअ शइ मूंखे मुंहिंजे हवाले कर, महिरबानी कर। ईअं चंबड़ी सुवाल करणु मदीने वाले साईं इन ॻाल्हि खां मना फरमाई आहे। ऐं साईं करीम फरमायो ला तज़ालु मसअलत बिअहदिकुम हत्ता यल्क़ल्लाह व लैस फी वजहिही मुज़अतु लहमिन। जेको माण्हुनि खां घणो घुर सुवाल थो करे, घणो माण्हुनि खां सुवाली थियो, हीअ शइ ॾियो, उहा शइ ॾियो, माण्हुनि खां बार बार सुवाल करे, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जो हुज़ूर में जॾहिं उहो पेश थींदो त उनजे मुंहं ते गोश्त न हूंदो, उनजो मुंहुं गोश्त खां ख़ाली हूंदो, ऐं हद ज़ाहिर। ऐं मदीने वाले साईं फरमायो त मन सअल अन्नास अमवालहुम तकस्सुरा। माण्हुनि खां को माण्हू इन नीयत सां घुरे त मुंहिंजो माल वधे। हिकिड़ो त माण्हू मोहताज आहे, उहो घुरे थो। ॿियो उहो माण्हू जेको पंहिंजो माल वधाइण जे लाइ माण्हुनि खां सुवाल करे। साईं करीम फरमायो त इन्नमा यसअलु जमरन फलयस्तकिल औ यस्तक्सिर। इहो ईअं आहे ॼण के उहो पंहिंजे हथ ते ॿरंदड़ टांडो रखे रहियो आहे, जहन्नम जो टांडो हुनजे हथ ते आहे जेको माण्हुनि खां सुवाल थो करे माल वधाइण जे लाइ। इन जे करे मदीने वाले साईं फरमायो आहे त घुर ऐं सुवाल खां बचो, बल्कि तव्हां पाण महिनत मज़दूरी करे अहिड़ा कमाइण वारा थियो जो ॿियनि जी सार लहण वारा थियो। तव्हांजे दिलि में एतिरो जज़्बो हुजे जो तव्हां ॿियनि जी ख़ैर ख़्वाही कयो, कि को मोहताज तव्हां वटि हली अचे, इन खां भलो आहे तव्हां पाण मोहताज वटि हली वञी उनजी मदद कयो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।